ताज़ा अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा हलूं तो डिस्ट्रिक्ट सेशन जज नौशरो फिरोज महबूब अली जवाहरी पारां नौकरी तां इस्तीफ़ा ॾियण वारे अमल खिलाफ़ कंडियारो बार एसोसिएशन कंडियारो जे वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो। कंडियारो ऐं मेरापुर बार जे अॻवाननि मलीर मंगरियो सदर तालका बार एसोसिएशन कंडियारो एडवोकेट शाकिर हुसैन इस्बाणी जनरल सेक्रेटरी तालका बार कंडियारो सीनियर वकील नसरुल्ला सहतो ऐं ॿियनि चयो त सेशन जज जी ईमानदारी ते को बि शक न आहे। संदसि पारां ॾिनल इस्तीफ़ा सबब वकीलनि में बेचैनी फैलियल आहे। हिननि जो चवण हो त संदन इस्तीफ़ा मंज़ूर न कई वञे। हिननि वधीक चीफ जस्टिस ऑफ सिंध खे अपील कई आहे त संदसि ॾिनल इस्तीफ़ा वापसि कई वञे। जवाहरी हिक बेबाक जज जी हैसियत रखंदे अदालती साख खे आला दर्जे ताईं पहुंचाइण इन जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद कंदड़ शख्सियत आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।